नाज़रीन, हैदराबाद में गस्टा महेसर ग्रुप तरफ़ां मुख़्तलिफ़ मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल करे एहतजाज कयो वियो। पेश आहे मुदस्सिर अब्बास जी ही रिपोर्ट। नाज़रीन, गस्टा ज़िलो हैदराबाद पंहिंजे मुख़्तलिफ़ मुतालबनि जी मञता लाइ सरापा एहतजाज आहे। अॼु उन सिलसिले में हैदराबाद में गस्टा ज़िलो हैदराबाद महेसर ग्रुप तरफ़ां पाकिस्तान चौक खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। असीं हिन एहतजाज में शरीक अॻुवान आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा चवणो? अॼु असांजा जेके मुतालबा सॼे सिंध में गस्टा जे सदर मरकज़ी सदर मक़सूद महेसर जी तरफ़ां काल आहे। असांजा उस्तादनि जा मुतालबा आहिनि। ताज़ो फिनांस डिपार्टमेंट कॉन्ट्रेक्ट ते जेके उस्ताद भर्ती थियल हुआ उहे पका बि थी विया आहिनि, पर उनजो जेको कॉन्ट्रेक्ट पीरियड हो उन्हनि जी पघार जी कटौती कई वई आहे। उन खां अलावा 2012 जा उस्ताद 2012 खां वठी रेगुलरी तौर ते ड्यूटी पिया कनि। उन्हनि जूं पघारूं बंदि आहिनि, जंहिंजा फाइल्स सिंध सेक्रेटरीट में जमा थियल आहिनि, जंहिंजी जांच पड़ताल में मुकमल थी वई आहे, पर उन्हनि खे सिर्फ़ु एजी जे लाइ लेटर ॾिनो कोन थो वञे। उन खां अलावा GST कॉन्ट्रेक्ट ते रेगुलर उस्ताद भर्ती कया विया हुआ, उन्हनि खे उनजो बिल सिंध असेंबली में पियल आहे। उन्हनि जे लाइ असांजो मुतालबो आहे त फ़ौरन उनजो नोटिफिकेशन कढियो वञे। असांजा मुतालबा इहे आहिनि त जेके बि उस्ताद अपॉइंटमेंट गवर्नमेंट पई करे, PhD करे थी, NTS पास वारा जेके आहिनि उहे बि गवर्नमेंट उनखे अपॉइंटमेंट कयो आहे। सिंध यूनिवर्सिटी वारनि खे बि गवर्नमेंट अपॉइंटमेंट कयो आहे। 2012 वारनि खे बि गवर्नमेंट अपॉइंटमेंट कयो आहे। असां ड्राइंग टीचरनि खे बि गवर्नमेंट अपॉइंटमेंट कयो आहे। त पोइ असांजे उन्हनि दोस्तनि जूं पघारूं छो बंदि, छो उन्हनि खे भला नौकरियुनि खां कढियो थो वञे? अॻे ई असांजे सिंध में बेरोज़गारी तमामु घणी आहे। असांजी बेरोज़गारी जे करे सिंध जा माण्हू ख़ुदकुशी था कनि ऐं हे वरी असांजे जेका सो उस्तादनि खे कढनि था। 2012 खां वठी हिन वक़्त ताईं दोस्तनि जूं पघारूं बंदि आहिनि। छो? कहिड़ो कसूर कयो उस्ताद? उस्तादों का सबसे बड़ा जो अहम मसला है कि उस्ताद को उस्ताद माना जाए, जो इस माशरे का एक अहम जुज़ है। इस माशरे का जो एक अहम जुज़ है, उस उस्ताद को जो है हमेशा की तरह जो है इग्नोर किया गया है। इसमें जो है 2012 में जो लोग अपॉइंट हुए उनको ताहाल अभी तक कोई तनख्वाह जो है वो नहीं दी गई हैं। सबसे बड़ा मुतालबा ये है कि हमें तनख्वाहें 8 साल से जो बंद हैं वो दी जाएं, और इसके बाद उस्तादों के जो अदर कैडर्स के मसाइल हैं उनको फिलफोर हल करके सिंध का तालीमी निज़ाम को बचाया जाए, ना कि सिंध के तालीमी निज़ाम से जो दुश्मनी की जाए। GST के सतरो ॾिने वञे, जेकी इंक्रीमेंटूं नई जेका असांजा कॉन्ट्रेक्ट ते भर्ती थियल उस्ताद आहिनि उन्हनि जूं इंक्रीमेंटूं कटियूं थियूं वञनि, उन्हनि जूं इंक्रीमेंटूं न कटियूं वञनि, उन्हनि खे रेगुलर कयो वञे। अदर कैडर्स वारनि खे जेके प्रोमोशन उहे उनखे अदर कैडर्स वारनि खे प्रोमोशन ॾिना वञनि। जेकी बि असांजा उस्तादनि सां नाइंसाफ़ आहिनि उहे असां जूं हल कयूं वञनि। असांजो राय अमल हींअर जेको असांजो मरकज़ी सदर आहे मक़सूद महेसर साहब, जिन पूरी सिंध में ज़िले हेडक्वार्टरनि खां वठी असीं शुरू कयो आहे एहतजाज। हाणे जेकर असांजा मुतालबा न मञा वेंदा, इंशाअल्लाह कमो शहीद खां वठी कराची प्रेस क्लब ताईं असां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणंदासीं। तव्हां ॾिसो ॿाहिरि मुल्कनि में उस्तादनि जी केतिरी रेस्पेक्ट आहे, हिते असां वटि का रेस्पेक्ट उस्ताद ई कोन्हे। असां वज़ीर आला ताईं वञूं था, असां मिनिस्टरनि ताईं पहुचूं था, उते एहतजाज था कयूं, लेकिन हू असांजे शीलिंगूं असांजे पाणी असांखे परेशान कनि था। हर दुनिया में उस्तादनि जी इज़त, लेकिन असांजी इन करे इज़त कोन्हे छो जो असीं सिर्फ़ु उस्ताद आहियूं। असांजी ग़लती आहे सिर्फ़ु उस्ताद आहियूं, लेकिन असां वज़ीर आला साहिब खां वरी बि हथ अदब जा ॿधी, सईद गनी साहिब मिनिस्टर साहिब खां वरी बि हथ अदब जा ॿधी कंदासीं। ख़ुदा असांजा मुतालबा मञा वञे।